नाज़रीन, सुल्तानकोट जे मुख़्तलिफ़ क़ब्रिस्ताननि में जमा थियल बरसाती पाणी निकाल न थियण करे इलाइक़े वासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे इसरार अली चांडियो। शिकारपुर ज़िले जे तारीख़ी शहर सुल्तानकोट ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां त महरूम बणियल आहे, उते चौमासी जे बरसातनि चूंडियल नुमाइंदनि जी पथ वाइखी करे छॾी आहे। सुल्तानकोट शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि में बरसात जो पाणी गोॾे जेॾो बीठल आहे। साॻिए वक़्तु सुल्तानकोट जे तारीख़ी क़ब्रिस्ताननि ॾाॾो लतीफ़ शाह क़ब्रिस्तान, पीर आक़िल शाह क़ब्रिस्तान, नाके वारो क़ब्रिस्तान ऐं भरिसां हमन शरीफ़ चोॾियों सदायो जे क़दीमी क़ब्रिस्तान दरगाह अशरफ शाह, पीर लाल शाह क़ब्रिस्तान में 3 खां 4 फुटनि ते बरसात जो गंदो पाणी तलाउ जी सूरत में बीठल आहे। क़ब्रिस्तान में फातह लाइ आयल माण्हुनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तक़रीबन सदियूं गुज़री चुकियूं आहिनि। हीअ असांजे ॻोठ जो वाहिद क़ब्रिस्तान आहे, पर हिन वक़्तु त इहा कंडीशन आहे त असां त रड़ी रड़ी थकी पिया आहियूं। वस वारनि खे बि अर्ज़ कया आहिनि त साईं हीउ जेको आहे क़ब्रिस्तान असांजो पाणी जे हेठि अची थो वञे पियो। हिन टाइम जेकॾहिं कोई बि माण्हू अलाह त करे ख़ैर जेकॾहिं उहो मरी वञे त उनखे दफ़नाइण जे लाइ असां वटि काई बि सहूलियत कोन्हे का। असांजे बाला ऑफिसरनि खे DC साहब या असांजा जेके असांजा MNA MPs या बाला ऑफिसर आहिनि, उनखे अर्ज़ु आहे त असांजी क़ब्रिस्तान जी हेॾी हालति लॻी पई आहे, हिते असांखे कोई बि सहूलियत जो सिस्टम न आहे। ऐं जेकॾहिं इतफ़ाक़ कोई असांजो गुज़ारे वञे त हाणे असां उते दफ़नायूं किथे। हिन मथे क़बरनि ते पंहिंजे मिटी बिटी काश न विसगी आहे। इन पाणी बरसात जे करे सघे जमा हाणे हिन वक़्तु असांखे गुज़ार ते अपील थी कजे कि असांखे महिरबानी कई। वॾनि जी क़बरनि ते आया त हिते को आहे न वॾनि निशान का शइ न आहे। असां अपील कई DC ऑफिसरनि खे असांखे वार कई। सुल्तानकोट जे शहरनि ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल MPA MNA खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे तारीख़ी क़ब्रिस्ताननि मां बरसात जो गंदो पाणी निकाल कराए ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजे वॾड़नि जे क़ब्रनि जी शनाख़्त करे सघूं। साथी कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तान।